ठुकराटो में वांगे अपडेट कंदा हलूं त ठुकराटो में आबादगारनि बारदानू न मिलण ते फूड इंचार्ज खिलाफ में चौक ते एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणी नारेबाज़ी कई है। एहतजाज कंदड़ आबादगारनि अलाह वधायो मलक रहमतुल्लाह मंगनियो पीराणू महर इम्तियाज़ काज़ी सिकीलतो लगारी ऐं ॿियनि ताईं ते इल्ज़ाम लगायो आहे त ठुकराटो में मुबारकपुर जे फूड इंचार्ज हबीबुल्ला राजड़ जेको आबादगारनि खे बारदानो ॾियण बदिरां पैसनि एवज़ शहर जे वापारियुनि ऐं वॾेरनि खे विकिरो करे रहियो आहे, जंहिं सबबु असां फ़ी मण कणिक 3300 खां 3400 रुपयनि में विकिरो कयूं पिया। नतीजे में असांखे लखें रुपयनि जो नुक़सानु थी रहियो आहे। आबादगारनि चयो त फूड इंचार्ज हबीबुल्ला राजड़ आबादगारनि खे सतूं फार्म ऐं ॿिया घुरबल काग़ज़ आणण लाइ चवे थो, जेकी खणी वञूं था त चवे थो मूंखां MNA ऐं MPF बारदानू वठी विया आहिनि। मूं वटि कुझु बि न आहे, जेका सरासरी असां सां नाजाइज़ी ऐं ज़ुल्म आहे। एहतजाज कंदड़नि खुराक खाते जे अख़्तियार समेत DC सखर ऐं SC मुख़्तार कार पन्नू वकील खां मुतालबो कयो आहे त फूड इंचार्ज ख़िलाफ़ कार्रवाई करे वापारियुनि जे दुकाननि ते छापा हणी बारदानो हथु करे आबादगारनि में विरायो वञे, जीअं आबादगारनि में वधीक नुक़सान खां बची सघनि।